जा बचा लफ़्ज़ अल्ताफ़ साहब खे सामान सोख था कयूं। उन सिंध जे लाइ तमामु घणो जाखोड़े किरदारु अदा कयो। तव्हां दोस्तनि भाउरनि खे गुज़ारिश आहे, तव्हां मोबाइलनि में लॻल हूंदा या पाण में वेही कचेरियुनि में रुधल हूंदा त शायदि तव्हांखे मुंहिंजी तक़रीर सम्झ में न अची सघे। इन करे तव्हां दोस्तनि भाउरनि सां गुज़ारिश आहे त मोबाइल ते ॿिनि वक़्तनि जी तक़रीर तव्हांजे अज़ीज़ वक़्त मां असां 2 वक़्त वठंदासीं त ॿुधो। अंग्रेज़ीअ में सिंध जी क़ौमपरस्त सियासत जे अंदरि अंग्रेज़ीअ में चइबो आहे त कंबाइंड फोर्स। उहो इतिहादनि खे गॾु विहारींदो हो, सियासी धुरियुनि खे गॾु विहारींदो हो, क़ौमपरस्तनि खे गॾु विहारण में साईं जो मुतरिक किरदारु हूंदो हो। अवाम थोरे ग़रीब ऐं अमीर खे गॾु विहारींदो हो, इहो ई साईं जो ख़मीर हो। पोइ भले सिंध बचायो कमेटी हुजे, आदम शुमारी मॉनिटरिंग कमेटी हुजे, उन सभिनीनि में उनजो किरदारु मुतरिक हूंदो हो। तंहिंजे करे असांखे उन मुतरिक किरदार जे तसलसल खे बरक़रार रखिणो आहे। ऐं असांजी मंज़िल ऐं असांजो मक़सदु उहो ई दग आहे जेको साईं डॉक्टर कादिर मक्सी जंहिंजो तयन कयो ऐं जंहिं ते अल्ताफ़ जसकणी फॉलो कयो, उहो साॻियो ई दग आहे, दग मटाइबो न आहे। तंहिंजे करे उनखे ख़ैरात तक़सीम पेश करण जे लाइ असां सभु हिते दोस्त गॾु थिया आहियूं। बाक़ी ॻाल्हियूं ज़िंदगी आहे, ॿिया कंदासीं। हीअ जदोजहद असांजी अञा सगाई थींदी। तव्हांजी वॾी महिरबानी। ज़िले तरक़ी पसंद पार्टीअ सभिनी दोस्तनि खे जस हुजे, सभिनी दोस्तनि खे जस हुजे जीअं मुंहिंजे लफ़्ज़नि ते भेटा पेश कई, असांखे सिंध जे माण्हुनि सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो। अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए डॉक्टर कादिर मक्सी।